अमन लाइ इतिहाद, साइंसी अफ़सानो, क़िस्त 3, बाब 2, लेखक कलीम बुट्ट। मशीन खे झटको आयो त अखियूं खोलियमि। ईअं लॻो ॼण कंहिं जबल जे विच में आहियां। शीशे ॿाहिरां पत्थर, मिटी ऐं वणनि जूं पाणूं ज़ाहिर थियण लॻियूं। केतिरनि ई क़िस्मनि जा नांग ऐं जीत पिणु ॾिसण में आया। मशीन हलंदी रही। नेठ हिक तह ते अची बीठी त पाण मुरादो शीशो खुली वियो। मूं ॿाहिरि ज़मीन ते पैर रखियो। साम्हूं हिकु ओनी गार नज़र आई। डिॼंदो डिॼंदो उन में अंदरि वञणु लॻुसि। कुझु परभरो हलियो हूंदुसि जो साम्हूं खां रोशनी ज़ाहिर थी ऐं उन तरफ़ वधी आयुसि। हाणे आऊं ॿिनि ख़ूबसूरत बाग़नि जे विच ॾामर जे साफ़ सुथरे रस्ते ते थे हलियसि। ओचितो हिकु शख़्स जंहिंखे नासी रंग जो जुबो पहिरियल हो ऐं मथे ते गोल नासी टोपी हुअसि, मुंहिंजे पासे खां तकड़नि क़दमनि सां हलंदो वियो। आऊं उन अणॼाण शख़्स पुठियां तकड़ियूं विखूं खणंदो हलणु लॻसि। रस्ते ते असां खां सवाइ ॿियो केरु न हो। हिकदमि मथे नज़र वई त आसमान में उॾामंदड़ हिकु ॻाढ़े रंग जी गाॾी नज़र आई। उहा का एतिरी मथे त न हुई। उन में वेठल शख़्स खे बि नासी रंग जो झुबो ऐं अखियुनि ताईं ईंदड़ गोल नासी हेलमेट पहिरियल हुई। कुझु परभरो हलियसि त मुंहिंजे साम्हूं शीशे जी इमारतुनि वारो साफ़ सुथरो शहर हो। हर तरफ़ वॾियूं ख़ूबसूरत इमारतूं, बाग़, बाग़ीचा, वण, ॿूटा, सावक, हवा में उॾामंदड़ गाॾियूं। ईअं लॻो ॼण आऊं कंहिं ॿी दुनिया में पहुची वियो आहियां। रस्ते ते हलंदड़ शख़्स हिकु ख़ूबसूरत ऊची इमारत ॾांहुं मुड़ियो। आऊं भॼंदो हुन पुठियां लॻसि। हवा में उॾामंदड़ रंग बरंगी गाॾियूं हिकु वॾे मैदान ते हेठि लथियूं। उन्हनि में सवार माण्हू बि लही उन इमारत ॾांहुं वधण लॻा। न को कंहिं सां मिलियो, न ई वरी कंहिं ॿिए सां हथ मिलायो। वॾे मैदान ते 20 खनि गाॾियूं बीठियूं हुयूं। आऊं जीअं ई इमारत अंदरि शीशे जे फर्श ते बीठसि त हर तरफ़ खां सायरन वॼणु शुरू थी विया। आऊं छिरकजी वियुसि। हिकदमि वरनि वकड़नि वारो दर खुलियो ऐं हिकु रोबोट मूं ॾांहुं वधणु लॻो। आऊं वेतर डिॼी वियुसि ऐं भॼणु लॻसि जो शीशे जे फर्श ते तिरकी वञी दर सां लॻसि। एतिरे में रोबोट बिल्कुलु मुंहिंजे मथां अची बीठो। ख़ौफ़ मुंहिंजी अखियुनि मंझां झूमरियूं पाइण लॻो। रोबोट मथे खां पेट ताईं चौरस हो, जॾहिं त लोह जा हथ पैर इंसाननि जहिड़ा हुअसि। हुन जे पेट वारे हिसे में रोशनी थी ऐं सिंधी में लिखिजी आयो, महिरबानी करे रोबोट जी अखि वारे हिसे में पंहिंजी पेन विझो। मूं चौरस मुंहुं ॾांहुं ॾिठो। अखियुनि बदिरां ॿ ॿुड़िखा ॾिसण में आया। हिकदमि मुंहिंजी पैंट खे खीसे मंझां टीं टीं जो आवाज़ आयो। मूं पेन कढी वरिती, जंहिंमें नीरी रोशनी पैदा थी चुकी हुई। पेन रोबोट जी साॼी अख में विधमि। उन मंझां हिकु अणवणंदड़ आवाज़ निकितो। ॿई हथ कननि ते रखियमि। ॿिए लम्हे इमारत जी हर कुंड मंझां आवाज़ अचणु लॻो, कमांडर यूसुफ, कमांडर यूसुफ, कमांडर यूसुफ। शीशे जा समूरा 8 कुंडा दर हिकु ई झटके सां खुली विया। आऊं फाटल वात सां ही समूरो मंज़र ॾिसी रहियो हुअसि। फर्स्ट फ्लोर जी गैलरी ॾांहुं नज़र वई। उन में 12 मर्द ऐं 8 औरतूं बीठल ॾिसण में आयूं। खाॿे पासे खां 3 औरत अमी हुई। मूं हैरत मंझां अमी खे ॾिठो। अफ़नान। अमी परेशानी मंझां मुंहिंजो नालो खयों। मर्द ऐं औरतूं तकड़नि क़दमनि सां लसनि ॾाकनि तां हेठि लही आया। 65 सालनि जे हिकु सांवरे मर्द, जंहिंजे मथे ऐं ॾाढ़ी जा वार कपह जियां अछा ऐं नरम हुआ, अॻियां वधियो ऐं पोड़ो ॾकंदड़ हथ मूं ॾांहुं वधाईंदे मुरकी चयाईं, यकीन नथो अचे त 17 सालनि खां पोइ कमांडर यूसुफ जो पुटु असांजे साम्हूं बीठो आहे। ईअं पियो लॻे ॼण पाण कमांडर यूसुफ
वापसि अची वियो हुजे। उहे ई नक्श, उहे ई वार, उहो ई अंदाज़। उन खां पोइ अमी खे छॾे सभु मर्द तोड़े औरतूं मूंसां हथ मिलाइण लॻा। संदन चहिरनि ते पुरसकून मुर्क हुई। जंहिं बाद हू मूंखे पाण सां गॾु करे फर्स्ट फ्लोर ते मीटिंग हॉल में वठी आया। हीउ हिकु वॾो बंदि हॉल हो, जंहिंमें शीशे जी वॾी मेज़ ऐं कुर्सियूं पयल हुयूं। रोशनी घटि, शीशे जी भित ते वॾी स्क्रीन लॻल, उन ते बर्बादी जी ताक़तनि जूं साज़िशूं फिल्मी सूरत में थे हलियूं। परीं कुंड में हिकु लैपटॉप रखियलु हो, जेको पाण मुरादो ऑपरेट थी रहियो हो। उन पोड़े, जंहिंजो नालो डॉक्टर श्याम हो ऐं जेको अमन जे लिकियल समाज जो जर्नल पिणु हो, मूंखे पंहिंजे पासे खां वेहारियो ऐं पोइ हुकुम ॾींदे चयाईं, डॉक्टर यॉर्क, अव्हां पंहिंजी ॻाल्हि जारी रखो। साॼे पासे खां 40 या 45 सालनि जो हिकु गंजो शख़्स, जंहिंजी टिकण चमकी थे, रंग जो अछो वेकिरो सीनो ऐं भरियल ॾोरा हुअसि, उथी बीठो। खेसि कारे रंग जो 2 पीस सूट पहिरियल हो। साॼे हथ जी विचीं आङुर में सोन जो छलो, तेज़ ॻाढ़े रंग जी टाई खे सिधो करे खंघी अंग्रेज़ी में ॻाल्हाइण शुरू कयईं त हर कंहिं कननि ते कारी हेडफोन पाती, जीअं संदसि ॻाल्हि उन्हनि जी मादरी ज़बाननि में तर्जुमो थी सघे। हुन चयो, अमन जी रखवाली कंदे मुंहिंजा अज़ीम साथियो, हिन गॾिजाणी में अव्हां सभिनी खे भलीकार, सभिनी हाकार में कंदलो ॾियो। हुन वरी ॻाल्हायो, कुझु अरसे खां बर्बादी जी ताक़तनि वरी हिन धरती जे अमन ख़िलाफ़ साज़िशूं करणु शुरू कयूं आहिनि ऐं अॼु असांखे अहिड़ा इशारा मिलिया आहिनि जिन मंझां पतो पए थो त बेगनान नाले मख़लूक, जेका अॼु खां पहिरीं पंहिंजे एजेंटनि वसीले हिन धरती जो अमन तबाह कंदी आई आहे, हाणे काला बाब जी सरबराही में उहो फ़ैसिलो कयो आहे त ज़मीन ते हमिलो करे वॾे पैमाने ते तबाही मचाए। हिते यादि ॾियारींदो हलां त हुन वॾी स्क्रीन ॾांहुं इशारो कंदे चयो त सभिनी स्क्रीन ॾांहुं ॾिठो। मूं पिणु स्क्रीन ॾांहुं ॾिठो। उन ते डायनासोर जे दौर जा ॾेख हलण लॻा। वॾा जानवर पाण में ई थे विढ़िया। डॉक्टर यॉर्क ॻाल्हायो, हज़ारे साल अॻु जॾहिं हिन धरती ते डायनासोर रहंदा हुआ, कालाबाब फ़ौज समेत हिननि ते हमिलो करे संदन नस्ल ख़तमु करे छॾियो। हाणे हू इंसानी नस्ल ख़तमु करण जा ख़्वाब ॾिसी रहिया आहिनि। अॼु मंझंदि 3 ऐं 4 लॻे जे विच में आसमान मुकमल कारो थी वियो ऐं कालाबाब जी फ़ौज धरती खां हाणे रुॻो ख़ला में 50 लख किलोमीटर परे आहे, जंहिंजो मतिलबु ईंदड़ 5 सालनि अंदरि उहे धरती में दाख़िल थी हमिलो करे वठंदा। हिकु लम्हे लाइ ख़ामोशी थी वई। स्क्रीन ते पाण मुरादो तस्वीर मटिजी वई। हिन भेरे वॾियुनि अखियुनि ऐं वॾियुनि कननि वारे कंहिं शख़्स जी तस्वीर हुई। उहो शख़्स ज़ंजीरनि में जकड़ियल हो। संदसि बुत ते हिकु बि वार न हो। मुंहिंजे लाइ वधीक हैरत जी ॻाल्हि उहा हुई त खेसि भिरूं ऐं पिमलियूं बि न हुयूं। 2 साल अॻु, डॉक्टर यॉर्क लेज़र लाइट सां तस्वीर ॾांहुं इशारो कंदे चयो, जॾहिं असां अमन जे लिकियल समाज वारी गॾिजाणी कई हुई त उन में असां कालाबाग जे एजेंट ज़मरू जी गिरफ़्तारी जो ज़िक्र कयो हो, जंहिं उहो इंकशाफ़ कयो त कालाबाब धरती ते हमिलो करण लाइ फ़ौज गॾु करे रहियो आहे। उन गॾिजाणी में असां उहो फ़ैसिलो कयो हो त धरती जी हिफ़ाज़त लाइ ख़ला में हिकु अहिड़ी चादर विछाई वञे जंहिं जे करे का बि ॿाहिरीं मख़लूक धरती में दाख़िल न थी सघे। उन कम जी ज़िम्मेवारी मूं मथां रखी वई हुई। मूं समूरी दुनिया जे साइंसदाननि सां हंगामी बुनियादनि ते गॾिजाणियूं कयूं, जंहिंखां पोइ उहो नतीजो मिलियो त असां टामे ऐं फाइबर ऑप्टिक्स खे मिलाए हिकु अहिड़ो धातो ठाहे धरती जे गोलाई में ख़िला अंदरि हिफ़ाज़ती चादर विछाए सघूं था, जंहिं जे करे का बि धरती खां ॿाहिरि जी मख़लूक हिन ॻोल्हे में दाख़िल न थी सघंदी। उन गॾिजाणी जे 6 महीननि अंदरि मूं लिकल समाज आॾो उन रिथ जी फिज़िबिलिटी रिपोर्ट पिणु पेश कई। जॾहिं त डॉक्टर श्याम मशवरो ॾिनो हो
त जेनेटिक्स जी मदद सां अहिड़ा जीत तयारु कया वञनि जेके इंसानी जिस्म ते वेहनि त इंसाननि मंझां वेड़ ऐं तबाहकारी वारा जज़्बा ख़तम थी वञनि। जीअं हिफ़ाज़ती चादर खां पोइ इंसान पाण में विढ़ी तबाह न थियनि। उहा रिथा पिणु मुंहिंजे हवाले कई वई हुई। हिननि ॿिन्ही रिथाउनि ते तेज़ी सां कमु हली रहियो आहे ऐं उन्हनि खे पूरो थियण में अञा बि 10 सालनि जो वक़्तु लॻी वेंदो, यानी कालाबाब जी फ़ौजनि जी धरती में दाख़िल थियण खां ॿीणो अरसो। जेकॾहिं हिकु भेरो कालाबाब जी फ़ौज धरती में दाख़िल थी वई त उन खे रोकणु नामुमकिन थी वेंदो। डॉक्टर यॉर्क ॻाल्हाइण बसि करे सीट ते वेही रहियो। हाल में सुस पुस शुरू थी वई। उन जो मतिलबु उहो आहे, डॉक्टर श्याम बिना उथे ई ॻाल्हायो। सुस पुस ख़तम थी वई ऐं सभु खेसि गौर सां ॿुधण लॻा। हुन चयो, कालाबाब जी फ़ौज खे ख़ला में ख़तमु करण लाइ असां बि अमन लाइ इताद करे पंहिंजी फ़ोर्स जोड़ियूं। हाल में हिकु पल लाइ ख़ामोशी अची वई। डॉक्टर श्याम वरी ॻाल्हायो, जीअं त कमांडर यूसुफ असांखे फ़ौज ठाहिण जो हिकु बहितरीनु फार्मूलो ॾिनो हो, जंहिंमें 16 सालनि खां 20 सालनि ताईं जा नौजवान सिपाही भर्ती करण जो ज़िक्र आहे। जीअं ख़ला जे टाइम ऐं धरती जे टाइम वारे फ़र्क़ में असांजी फ़ौज जी हिम्मत ऐं वेड़ जी सघ छॾाइजी न वञे, पर अफ़सोस जो अमन लाइ विढ़ंदड़ अहिड़ी का बि फ़ोर्स असां न जोड़े सघिया आहियूं। असां अॻु बि केतिरा ई भेरा कोशिशि करे चुका आहियूं, पर हर भेरे कालाबाब जा एजेंट कंहिं न कंहिं नमूने उन फ़ौज में भर्ती थी असांखे नुक़सानु रसाईंदा रहिया आहिनि। जंहिंखां पोइ असां उहो फ़ैसिलो कयो हो त अमन फ़ोर्स ठाहिण बदिरां असां कालाबाब खे पंहिंजे ज़हन, इल्मु, ॾाहप ऐं साइंसी इजादनि सां शिकस्त ॾींदासीं। अदम तशद्दुद खां बहितरीनु हथियार ॿियो को बि न आहे। पर चालाक कालाबाब ज़बरदस्ती असां ते जंग मड़ी रहियो आहे ऐं उहा पिणु हक़ीक़त आहे त अमन क़ाइमु करण लाइ कॾहिं कॾहिं विढ़णो बि पवंदो आहे। असां वटि 2.5 सालनि जो वक़्तु आहे त हिकु अहिड़ी अमन फ़ोर्स तयारु करियूं जेका ख़ला में वञी धरती जे सरहदनि जी हिफ़ाज़त करे। डॉक्टर श्याम ॻाल्हाइण बसि कयो, पर अमी एतिराज़ कंदे ॻाल्हायो, हिकु भेरो जेकॾहिं उहा तइ अची वई त अमन फ़ोर्स ख़ला मंझां धरती में कीअं दाख़िल थींदी? अमी जो सवाल वज़नाए तो हो। डॉक्टर श्याम कुझु घणियूं सोचण खां पोइ चयो, अमन फ़ोर्स जो उहो ई मिशन हूंदो त हू जल्द खां जल्द कालाबाब ऐं संदसि फ़ौज खे शिकस्त ॾेई मोटी अचे। जेकॾहिं उहो न थियो त धातु जी तइ अचण खां पोइ 100 सालनि ताईं का बि ॿाहिरीं शइ ज़मीन में दाख़िल न थी सघंदी। उन धातु में अहिड़ी तवानाई रखी वेंदी जेकॾहिं धरती जे ॿाहिरां का बि शइ उन जे वेझे आई त तबाह थी वेंदी। हा, बाक़ी सिज जी रोशनी उन जे पार अची सघंदी। उन खां पोइ कंहिं बि न ॻाल्हायो। 2 मिंटनि खां पोइ भित में लॻल शीशे जा 2 दर खुली विया ऐं हिकु कबट ज़ाहिर थियो। डॉक्टर श्याम नरम लहजे में ॻाल्हायो, अव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त हिन फ़ोर्स लाइ पंहिंजा राया अमन जे किताब में दर्ज करियो, जीअं अमन जो ही लिकल समाज उन ते अमली क़दम खणी सघे। सभिनी खां पहिरीं 55 सालनि जे थुल्हे मतारे कारे चमड़ी वारी औरत, जंहिंजा घुंडी वार मर्दनि जियां कटियल हुआ, उथी उन कबट ॾांहुं वई। जीअं ई उन में बीठी त शीशे जा दर पाण मुरादो बंदि थी विया। 3 सेकंडनि खां पोइ वरी दर खुलिया। उहा ॿाहिरि आई। उन जे पासे में वेठल ॻाढ़नि वारनि ऐं नीरनि अखियुनि वारी सन्हड़ी औरत उथी कबट ॾांहुं वई। उन खां पोइ अमी कबट ॾांहुं वई। ईअं हिकु हिकु करे सभई कबट में विया ऐं मोटी आया। डॉक्टर श्याम साॼो हथु खाॿे ते मटींदे चयो, असां ही हंगामी इजलास ख़तमु पिया करियूं। डॉक्टर यॉर्क खे हिदायत कजे थी त हू 2 रिथाऊं जल्द खां जल्द पूरो करे। गंजे डॉक्टर यॉर्क हाकारी में कंधलो ॾियो। जॾहिं त हीबा यूसुफ ते उहा ज़िम्मेवारी रखिजे थी त हू अमन फ़ोर्स
तयारु करे, डॉक्टर श्याम चयो। उहो ॿुधी मूं हैरत मंझां अमी खे ॾिठो। हुन मुर्की हाकारीअ में कंदलो ॾियो। अवां सभिनी जी वॾी महिरबानी, डॉक्टर श्याम चयो। शीशे जी वॾी टेबल पाण मुरादो 2 अध थी वई ऐं नासी जुबा हवा में उॾामण लॻा। हर कंहिं पंहिंजो पंहिंजो जुबो पातो ऐं हॉल खां ॿाहिरि निकिरण लॻो। ऐं ख़ामोशीअ सां अमीअ पुठियां हलंदो इमारत खां ॿाहिरि आयसि। डॉक्टर श्याम, डॉक्टर यॉर्क ऐं कुझु ॿिया गाॾियुनि तरफ़ वधिया। असां रोड ते हलण लॻासीं। मूं वरी गाॾियुनि खे उॾामंदो ॾिठो। मुंहिंजी दिलि हर हर उन ख़ौफ़ सां भरिजी थी वई त घर पहुची अमी मारे छॾींदी। असां वरी उन ई मशीन वटि आयासीं। असां अलॻि अलॻि मशीननि में बीठासीं। हिन भेरे मूं मथे वेंदड़ तीर दॿायो। पीली रोशनी सां मशीन चालू थी वई ऐं तेज़ी सां मथे वञण लॻी। ऐं वरी अमी जी कपिड़नि वारी अलमारी में अची पहुतसि। अमी बि मुंहिंजे पुठियां अची वई। हुन मूंखे कुझु बि न चयो। उहा सॼी राति मूं अमन फोर्स बाबति सोचींदे गुज़ारी। हर हर उहो ई ख़्यालु थे आयो जेकर आऊं अमन फोर्स जो कमांडर थी वञा। उन्हनि ई ख़्यालनि में निंड अची वई। 3 किस्त पूरी थी।